जॾहिं हू सुरंदो सदा बणियो ऐं संदसि चपनि ते सवाल आयो। ॾेह सारो ॾियाच बणिजी सिर ॾियण जो तॾहिं न कंहिंखे बि ख़्यालु आयो। तॾहिं बि आखियो ईअं हो चारण ही चंग विड़ंदो सा जंग ॾिसिजो। ॾेह सारो ॾियाच बणिजी सिर ॾींदो सो ढंग ॾिसिजो। हुन लिखियो हो सुबुह थींदो, हुन लिखियो हो बाख फुटंदी, हुन लिखियो हो राति जो थी लीड़ू लीड़ू लिबास वेंदो। स्टेज ते वेठल अवामी तहरीक जी समूरी मरकज़ी क़यादत ऐं समूरे सूबनि खां आयल मोज़िज़ महिमानो उन पिंडाल में वेठल मुंहिंजूं समूरियूं भेनरूं ऐं भाइरो, जीअं असांजो क़ाइदे इनक़लाब मोहतरम रसूल बख्श पलियो साहब जीअं असां तव्हांजी हक़ परस्त जिदोजहद पाण सभु पलियो साहब जी 6वीं वरसी ते हिते गॾु थिया आहियूं। पलियो साहब जंहिंजी ज़िंदगी ते ॻाल्हाइण जे लाइ तमामु वॾा किताब तमामु वॾियूं ॻाल्हियूं ॻाल्हाए सघजनि थियूं। पलियो साहब इन सदी जो तमामु यगानो किरदार हो, उन तमामु बेमिसाल कारनामा कया जंहिंजो सबूत इहो आहे त असां हज़ारनि जे तइदाद में गॾु थी खेसि सिंध जे कुंड कुड़िछ मां ख़िराज तहसील पेश करण आया आहियूं। ऐं दावा सां चवां थी त हिन सिंध तोड़े मुल्क जो केॾो बि वॾे पाए जो लीडर छो न हुजे, पर उनखे अहिड़े तरीक़े सां सिंधियाणियूं मर्द औरतूं ॿार ॿुढा भेटा पेश कनि, इहो अॼु ताईं रसूल बख्श पली जे सवा ॿियो कंहिंखे बि नाहे नसीब थियो। पलियो साहब तमामु वॾा कारनामा कया जंहिंमें सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक उनजो तमामु हिकिड़ो वॾो शानदार ऐं बेमिसाल कारनामो आहिनि। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जेका सिंधी न्याणियुनि जे हक़नि जो हक़ीक़ी आवाज़ आहे। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक सिंधी न्याणियुनि जी तालीम, उन्हनि जे हक़नि ऐं सिंधी न्याणियुनि सां थींदड़ हर ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ हर वक़्तु जिदोजहद जे मैदान में रहंदी पई अचे। पाकिस्तान जी जेकॾहिं असां तालीमी सूरत-हाल ते जेकॾहिं सिर्फ़ु मथाछरी नज़र विझूं त तमामु ई मायूस कुन सूरत-हाल आहे, तमामु मायूस कुन। इहो आउं न पई चवां, इहो दुनिया जा मञियल तरीन इदारा सर्वे रिपोर्ट्स असांखे ॿुधाइनि थियूं त पाकिस्तान तबाही जे किनारे ते तमामु पुठिते पियल आहे ऐं तबाही जे किनारे ते पेतल आहे। तालीमी सूरत-हाल तमामु बदतरीन आहे, उनमें न्याणियुनि जी सूरत-हाल उन खां बि ॻणती जोगी आहे, जंहिंमें वर्ल्ड बैंक चवे थो त दुनिया जे मुल्क जे 52% आबादी यानी औरतनि खे अणपढ़ियल ऐं जाहिल रखणु हिन मुल्क जी बदतरीन मैशियत ऐं तरक़ी जो हिकिड़ो मिसाल आहे त हीउ मुल्क तालीमी हवाले सां केतिरो पुठिते पियल आहे। रिपोर्ट्स ॿुधाइनि थियूं असांखे त 22.8 मिलियन ॿारड़ा अॼु बि स्कूल खां ॿाहिरि आहिनि। सिंध जी तालीमी सूरत-हाल उन खां बि बदतर आहे। मुल्क जो सिर्फ़ु 2% छोकिरियूं यूनिवर्सिटी कॉलेजिस ताईं तालीम पढ़ाए सघनि थियूं ऐं सिर्फ़ु तमामु हैरत कुन ऐं तमामु हिकिड़ी शर्म जोगी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु 2% औरतूं से मानी मच्छी वारा हूंदा, असां जहिड़ा ग़रीब त न हूंदा यकीनन, सिर्फ़ु 2% औरतूं जेके आहिनि से आला तालीमी इदारनि ताईं पहुचनि थियूं। बाक़ी असांजी सूरत-हाल इहा आहे जेका असांजे साम्हूं आहे। हज़ारे स्कूल बंदि आहिनि, मास्तरियाणियूं न आहिनि ऐं सिंध जा लखे नौजवान ॿारड़ा ॿारड़ियूं हिन अॼु जे जदीद दौर में तालीम जहिड़े बुनियादी हथियार खां बि महरूम आहिनि। तालीमी इदारनि जी जेकॾहिं असीं सूरत-हाल ॾिसूं त असांजा जेके हुक्मरान आहिनि उन्हनि तालीमी इदारनि खे हिकिड़ो मक़तलगाह बणाए छॾियो आहे। मक़तलगाह जिते सिंध जी का न्याणी जेका कंभी आला तालीमी इदारनि ताईं पहुचे थी त उन सां जेको हशर थिए थो उहो तव्हां ऐं असां सभिनी जे साम्हूं आहे, जो उन्हनि जा लाश असांखे मिलनि था। हिरासमेंट जा केसिस आम ऐं जाम आहिनि। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक इन प्लेटफॉर्म तां मुतालबो थी करे त सिंध जे हर ॻोठ में प्राइमरी खां वठी हायर सेकेंडरी ताईं ऐं कॉलेजिस ताईं तालीमी इदारा खोलिया वञनि ऐं उते मास्तरियाणियूं मुक़ररु कयूं वञनि त जीअं अॼु जे हिन जदीद दौर में सिंध जूं न्याणियूं तालीम जहिड़े बुनियादी हथियार खां महरूम न रही सघनि ऐं हर ज़िले खे यूनिवर्सिटियूं ॾिनियूं वञनि। सिंधी शागिर्दियाणियुनि जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा रिलीफ्स ॾिना वञनि ऐं उन्हनि जी तालीमी जेका हासिलात आहिनि
उन जे लाइ रस्ता आसान कया वञनि, उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं स्कॉलरशिप्स ॾिनियूं वञनि। पलियो साहब जे ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ जिदोजहद कई। तव्हां ऐं असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त अचो त पाण सभई गॾिजी हिन ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ उथूं। हिन वक़्तु न सिर्फ़ नियाणियुनि जी तालीमी सूरत हाल बदतर आहे, पर समूरी सिंध चो तरफ़ घेरे अंदर आहे, जंहिंमें असांजूं ज़मीनूं, वसीला, वजूद, पाणी, हर शइ मथां धाड़ा लॻंदड़ आहिनि ऐं हुकुमरान पंहिंजे नाजाइज़ मफ़ादनि ख़ातिर असां सिंधी माण्हुनि जे वजूद खे मिसारण जे लाइ पंहिंजूं नापाक साज़िशूं करे रहिया आहिनि। तंहिं करे अचो त पाण सभई गॾिजी हिन ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ जिदोजहद करियूं ऐं पलीजो साहब जी दसियल वाट ते हलंदे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियूं। छोकिरियुनि जी तालीम खे पंहिंजो निस्बुल ऐन सम्झूं, तमामु अहम ज़िम्मेवारी सम्झूं, छो त अॼु जे हिन जदीद दौर में जेकॾहिं तव्हां मुल्क जी ऐं दुनिया जी अधु आबादी खे अनपढ़ियल ऐं जाहिल रखंदा त को बि मुल्क तरक़ी तेसि ताईं नथो करे सघे जेसि ताईं उन जी अधु आबादी अनपढ़ियल हुजे। तंहिं करे अचो त पंहिंजे नियाणियुनि जो भरजलो थियूं, अचो त उन्हनि जे हक़नि जे लाइ जिदोजहद करियूं, अचो त जेके बि बुनियादी तालीमी ज़रूरतूं जिन खां असीं महरूम बणायल आहियूं, पाण सभई जेके फुरियल, लुटियल, हिसायल, मारियल, सदियनि खां ज़ुल्म जे जबर जे ॾाढ हेठि पीड़ियल माण्हू आहियूं, अचो त पाण में ॿधी करियूं, अचो त हिन झंडे हेठि मुतहद ऐं मुनज़िम थियूं। पलीजो साहब पंहिंजी समूरी ज़िंदगी असां मज़लूम माण्हुनि जे लाइ वक़्फ़ कई। असां शागिर्दियाणियुनि, असां नियाणियुनि जे लाइ, असां औरतुनि जे लाइ, असां मर्दनि, असां नौजवाननि जे लाइ वक़्फ़ कई ऐं हू पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं हर ज़ुल्म ऐं ॾाढ सां मुक़ाबिलो कंदो रहियो। तंहिं करे अहिड़े क़िस्म जो शानदार ख़िराज तहसीन पेश करणु ऐं हिन क़ाइद सां इहो वचन वरजाइण त मुंहिंजा अज़ीम क़ाइद, भले ई तुंहिंजी मोकलानी असां खां हुजे, पर तुंहिंजा इहे पार्टी जा कारकुन, तुंहिंजूं इहे सिंधियाणियूं, तुंहिंजा इहे मर्द तोड़े औरतूं तुंहिंजी ॾसियल राह ते हलंदे समूरे ॾाढ ऐं ज़ुल्म सां मुक़ाबिलो कंदा ऐं पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नौजवाननि खे तालीम ॾींदा ऐं पंहिंजे वजूद ऐं वसीलनि मथां थींदड़ हर वार खे ललकार कंदा ऐं पंहिंजा समूरा हक़, पंहिंजा वजूद, पंहिंजा वसीला, पंहिंजी धरती सभु बचाइण जे लाइ मुतहद ऐं मुनज़िम थींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।